أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله لا إله إلا هو الحي القيوم لا تأخذه سنة ولا نوم له ما في السماوات وما في الأرض من ذا الذي يشفع عنده إلا بإذنه يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. صدق الله العلي العظيم. درود شريف برو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिन बाननि सां मुख़ातिब थींदे माल ऐं रिज़्क़ खे ख़र्च करण जे मुतालिक़ तरग़ीब जो बयानु फरमायो हो। अॼोकी आयत जे अंदरि वरी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तौहीद जूं, वहदानियत जूं, रुबूबियत जूं 10 अहिड़ियूं वस्फ़ूं बयानु फरमायूं आहिनि जेके ला शरीक आहिनि। हाणे हिन आयत सॼीअ जो नालो आयतुल कुर्सी हदीस पाक जे अंदरि बयानु कयो वियो आहे। सूरतुल बक़रा सिपारो 3 आयत नंबर 255। इहा सॼी आयत आयतुल कुर्सीअ जे नाले सां मशहूरु आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़ुरान पाक जे आयतुनि में हिकिड़ी आयत अहिड़ी आहे जेका सभिनी खां वधीक मुअज़्ज़म आहे, अज़मत में मथे आहे। पाण फरमायूं उहा आयतुल कुर्सी आहे। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछा फरमाई, उबई जी मुंहिंजा साईं, उबई तोखे ख़बर आहे क़ुरान पाक जे आयतुनि में सभिनी आयतुनि जो सरदार कहिड़ी आयत आहे? हज़रत उबई बिन काब थोरो ईअं सोचे करे फरमायो, साईं आयतुल कुर्सी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराए करे फरमायो त तोखे तुंहिंजो इल्मु मुबारक हुजे, तुंहिंजी सोच सही आहे। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़ुरान पाक जे समूरनि 6666 आयतुनि मां हीअ आयतुल कुर्सी हिकु अहिड़ी आयत आहे जेका समूरनि आयतुनि जो सरदार सॾी वेंदी आहे ऐं जेको माण्हू हिन आयतुल कुर्सीअ खे घर जे अंदरि पढ़ंदो त उनजे घर में शैतान दाख़िल न थींदो। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको माण्हू राति जो आयतुल कुर्सी पढ़ी सुम्हंदो उन जे घर में त अमुन रहंदो, उन जे आस पास सॼे खॿे अॻियां पोयां चइनी तरफ़नि खां जेके घर हूंदा उन्हनि में बि अमुन रहंदो। आयतुल कुर्सी एॾी मुअज़्ज़म हिकु आयत आहे। ऐं हिन आयत जे अंदरि रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो फरमायो आहे अल हय्युल क़य्यूम। इहे 2 सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला जूं इस्म आज़म तौर ते शुमार थींदियूं आहिनि। बुज़ुर्गनि मुहद्दिसनि एतिरे क़दुरु लिखियो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जो पैगम्बर थी गुज़रियो आहे। काफ़ी सारा हुन जा वाक़िया क़ुरान पाक जे अंदरि मौजूदु आहिनि। उनखे जेके अल्लाह तबारक व तआला मौजिज़ा ॾिना हुआ उन्हनि मौजिज़नि में हिकिड़ो मौजिज़ो इहो बि हुयो त मुर्दनि खे ज़िंदा कंदो हो। उन्हनि मुर्दनि जे मथां पढ़ंदो छा हो? मुहद्दिसनि लिखियो आहे त इहो ई पढ़ंदो हो अल हय्युल क़य्यूम। पढ़ी करे पोइ दुआ घुरंदो अल्लाह तबारक व तआला खां, अल्लाह ताला जे हुक्म सां मुर्दे खे चवंदो हो कुन बेइज़निल्लाह त मुर्दो उथी वेंदो। एतिरे ताईं जो क़ौम जे माण्हुनि हिकिड़े दफ़े चयसि ईसा तोखे सचो पैगम्बर तॾहिं मञींदासीं जॾहिं पुराणी हज़ारों साल पुराणी का क़बर ॻोल्हे उन जे मथां बि उन मुर्दे खे ज़िंदा करे ॾेखार। हे सदाईं अहिड़ियूं अहिड़ियूं क़बरूं तो खोले खोटे ॾेखारईं जेके ताज़ियूं ताज़ियूं आहिनि, साल ॾेढ जूं, 2 महीननि 5 महीननि जूं, 5 सालनि जूं क़बरूं आहिनि।
उन्हनि खे तूं उथारी, पुराणी का उथार। उन अमरा खे चयईं त भला तूं ॿुधाए कहिड़ी आहे उहा पुराणी ख़बर। उनजे मथां हली बीहूं। चयईंसि ओ या फलाणी, अहिड़ी पुराणी हुई जो उनजी मथां बुठी बि ॾही चुकी, बिल्कुलु ज़मीन जे बराबरि थी चुकी कि 2 पथर ख़ाली पिया। उते बीही करे अल हय्युल क़य्यूम चई करे दुआ घुराई। पोइ क़बर वारे खे चयईं त कुम बेज़निल्लाह। जॾहिं हू उथियो त पंहिंजे मथे मां मिटी छाणींदो मुर्दो उथियो ऐं ॾाड़ीअ में वार अछा हुयसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुछियुसि त छा नालो अथई? चयईंसि साम। कंहिंजो पुटु आहे? चई नूह अलैहिस्सलाम जो। चयईंसि सही थो ॿुधाई? चई हा। चए पोइ तो वारे ज़माने में ॾाड़ीअ में अछा वार थींदा ई कोन, इब्राहिम अलैहिस्सलाम खां पोइ शुरू थिया आहिनि, तोखे अछा वार काॾों आया? इंतिहाई घबराइजी करे हुन चयो त साईं तव्हां न चयो कुम बेज़निल्लाह, क़बर फाटणु शुरू थी त मूंखे ख़ौफ़ ख़शियत अचे वठो, भव डपु अचे मूंखे वकोड़ियो, ख़ौफ़ लॻो त शायदि क़यामत अची वई आहे। छा इन क़यामत जे डपु ऐं ख़ौफ़ जे करे मुंहिंजा हे कारा वार छा थी विया अथई? बाक़ी मुंहिंजा कारा हुया, छा कोन थिया? हयातीअ में मूंखे कारा छा कोन थिया? त बहरहाल अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आयत आयतुल कुर्सीअ जे नाले सां मशहूरु आहे। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि अहिड़ियूं ख़ुसूसियतूं फरमायूं आहिनि। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त जंग बदर जॾहिं लॻे पई, हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जंग जो माहिर हो, शेर सॾिबो हो। जंग मां लड़ंदे लड़ंदे विथी थोरी मिलियसि। अर्ज़ु करणु लॻो त हिन एॾी घमसान जी जंग में हुज़ूर सलातो सलाम जन कहिड़े अमल में मसरूफ़ आहिनि? असां जो जंग पिया कयूं त हुज़ूर जन खे दुआऊं घुरंदा हूंदा, ज़रूरु अल्लाह ताला खे पुकारींदा हूंदा, को आयत को इस्म आज़म कुझु पढ़ंदा हूंदा, असांजे नुसरत जी दुआ हुज़ूर जन घुरंदा आहिनि। ॾिसां त हुज़ूर जन अॼु कहिड़े अमल में मसरूफ़ आहिनि। ॻोल्हे 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 हिकिड़े ख़ीमे जे अंदरि हुज़ूर सलातो सलाम जन खे मां ॾिठो। हुज़ूर सलातो सलाम जन सजदे में पिया, लंबो सजदो हो डिघो। मां ॾिठो त यको सजदे में पिया। वेझो वियमि तब हुज़ूर जन सजदे मां न उथिया, अञा वेझो वियमि तब कोन उथिया, हता के वेझो वञी करे मां कनु ॾिनो त हुज़ूर सलातो सलाम जन सजदे में चवनि पिया अल हय्युल क़य्यूम, अल हय्युल क़य्यूम। इहो ही इस्म आज़म एॾो त ताक़तवर अल्लाह तबारक व तआला जो नालो आहे, जो अल्लाह तबारक व तआला इन इहा इस्म आज़म जे सदके दुनिया जा वॾा वॾा मुश्किल मामला हल फरमाईंदो आहे। ऐं अञा ॿियो बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु बि लिखियो आहे, हारूत ऐं मारूत 2 मलाइक हा। अल्लाह तबारक व तआला इंसाननि जी आज़माइश जे लाइ आसमान खां ज़मीन ते लाथा। सूरतुल बक़रा पहिरें सिपारे में हुनजो बयानु थी गुज़रियो आहे। उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला इस्म आज़म ॾिनो हो जो आसमान तां पढ़ंदा त इंसानी शक्ल में अची हेठि पुॼंदा, वरी सॼो ॾींहुं माण्हुनि जा मामला तय करे अल्लाह ताला जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ वरी शाम जो इहो इस्म आज़म अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम पढ़ी करे वरी मथे हलिया वेंदा। त उन्हनि वटि बि इस्म आज़म इहो ई मिलियल हो, इंसानी शक्ल में ईंदा, मौजूदु रही वरी इंसानी शक्ल मां मलाइक थी करे वापसि वेंदा। त हिन आयत जी वॾी फज़ीलत ऐं वॾो शान आहे। एतिरे क़दुरु मुहद्दिसनि ईअं बि लिखियो आहे त जेको माण्हू आयतुल कुर्सीअ खे पंहिंजे अमल में आणे एतिरे ताईं जो जॾहिं बि हिनखे ख़ौफ़ ख़शियत ख़तरो महसूसु थियणु लॻे, आयतुल कुर्सी पढ़ी छॾे त अल्लाह तबारक व तआला हुनजे दिमाग़ ऐं दिलि तां ख़ौफ़ ऐं ख़शियत खे ख़तरे खे उॾारे छॾींदो। पोइ हुज़ूर सलातो सलाम जन एतिरे क़दुरु बि फरमायो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू न हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला हुनखे जन्नत ज़रूरु ॾींदो। बसि हिन जे जन्नत ऐं हिन बाने जे विच में हिन जी हयाती आहे, विच में हयाती पूरी थींदसि ऐं जन्नत जा आसार ॾिसंदो। फ़र्ज़ नमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ण वारे माण्हू जे लाइ एॾी वॾी फज़ीलत आहे। त हाणे अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि 10 जेके सिफ़तूं बयानु फरमायूं आहिनि तौहीद जूं वॾियूं बाअसर आहिनि। तवजो कजो, फरमाई अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, अल्लाह ताला जे ज़ात खां सवा कोई माबूद न आहे, इबादत जे लाइक़ ज़ात आहे त बसि उहा ई हिकिड़ी सिफ़त आहे। अल हय्यु अल क़य्यूम, अल्लाह उहा ज़ात आहे जेका हमेशह हमेशह खां ज़िंदा आहे। अल क़य्यूम जेका संभालींदड़ आहे, हमेशह हमेशह वारी ज़िंदगी हिकु इहा अहिड़ी सिफ़त आहे
जेका अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे ई सूंहे थी। बाक़ी हर मखलूक खे आराम जी ज़रूरत आहे। जे आराम न कंदी त मखलूक फेल ख़तम। हथा की असां जेके मशीनरियूं ठाहियूं था न, ही आलात बरक़ी, इन्हनि खे बि आराम जी, इन्हनि खे बि रेस्ट जी ज़रूरत आहे। ही पखा हुजनि, ही मोबाइल हुजनि, छा बि हुजे न त मशीन ख़तम थींदी, ख़राबु थींदी, तबाह थींदी, चंद ॾींहं हलंदी, वरी धमाके सां फाटंदी। हे इंसान जो दिमाग़ आहे, इहो बि ईअं थींदो। अल्लाह उहा ज़ात आहे जेका हिन निंड खां पाक आहे, हमेशह हमेशह ज़िंदा, हमेशह हमेशह अल हय। हिकिड़ी आहे निंड, ॿी आहे ज़िंदगी। निंड बि ज़िंदगी आहे। जे अॻिते लफ़्ज़नि में अचे थो ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंखे निंड त न ईंदी आहे, निंड खां त पाक आहे, पर ऊंघ बि न ईंदी आहे। ऊंघ छा खे चइबो आहे? इंसान जे मथां निंड न आई पर अखियूं वञण सिबियूं आहिनि, एतिरो वञे पियो। निंड गहरी उहा थींदी आहे जो माण्हू सुतो पियो आहे, कुझु बि न ॿुधे। हाणे एतिरी ऊंघ में कोई दर्स में एतिरो लुॾंदो, ॿुधंदो सभु, सम्झंदो घटि पर ॿुधंदो सभु। अल्लाह तबारक व तआला इन ऊंघ खां बि पाक आहे। पोइ हाणे हिकिड़ी आहे निंड, इहा निंड बि हयाती आहे, इहा निंड बि हयाती आहे, पर निंड मौत जे मिसल आहे, मौत न आहे। अल्लाह तबारक व तआला खे अल हय जेका सिफ़त रब जी ज़ाती आहे, उहा अहिड़ी आहे हमेशह हमेशह मौजूदु रहणु, जेका न ॻरे, न खुसे, न थकिजे, न कमज़ोर थिए, न हुनखे थकावट जे करे आराम इत्मीनान जी ज़रूरत थिए, हमेशह हमेशह रहे। अल क़य्यूम जेका संभाले मख़लूक़ात खे। टी सिफ़त ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। चौथीं लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। ज़मीननि ऐं आसमाननि जी समूरी जो समूरी मिल्कियत हुन अल्लाह ताला जे ज़ात जी आहे। ज़मीन आसमान जे, 7 आसमान 7 ई ज़मीनूं, ज़रो ज़रो, चपो चपो, टुकरी टुकरी, इंच इंच अल्लाह तबारक व तआला जी मिल्कियत आहे। उन में कहिड़ी मख़लूक रहे थी, कहिड़े अंदाज़ में रहे थी, उन्हनि खे खाधो खुराक कहिड़ो खपंदो आहे, उन्हनि जे लाइ सर्दी गर्मी केतिरी डिग्रीअ जो हुजणु ज़रूरी आहे, उन्हनि जी मौत हयाती कहिड़ी तरह सां थींदी, उन्हनि जो जियापो ज़िंदगी, उन्हनि जो घुमणु फिरणु चुर पुर केतिरे मिक़दार में आहे, उन्हनि खे खाधो केतिरे मिक़दार जो खपे, कंहिंखे पाउ, कंहिंखे अन्न जो दाणो सॼे साल लाइ, कंहिंखे छा त कंहिंखे छा, कंहिंखे गोश्त, कंहिंखे अनो अनाज, कंहिंखे पन सवात, कंहिंखे ढब ऐं गाह, छा थो खपे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मुंहिंजी मिल्कियत आहे न, मूंखे चपे चपे इंच इंच जी ख़बर आहे, उनजी मिल्कियत आहे, मूंखे ख़बर आहे त कहिड़ी मख़लूक किथे आहे, कहिड़ी खाईंदी आहे, कहिड़ी खाइण पीअण खां पाक आहे। भितर पत्थर, अर्श, कुर्सी, जबल, वण टण, इहे अहिड़ियूं मख़लूकूं जेके खाइण पीअण खां पाक आहिनि, पर आहिनि मख़लूकूं। इन्हनि खे कीअं हयाती मिलंदी, इन्हनि जे मिक़दार में, इन्हनि जे फ़ाइदे जे लाइ सर्दी गर्मी केतिरी हुजे, इन्हनि जे हयातीअ जे लाइ आलूदगी हवा में केतिरी हुजे, केतिरी नमी हुजे, केतिरी घिम हुजे, केतिरी ख़ुश्की हुजे, इहे सभु शयूं अल्लाह तबारक व तआला रखियूं। फरमाई त लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। आसमाननि ऐं ज़मीन जी सॼी जो सॼी बादशाही हुनजी आहे। ॿी सिफ़त मंज़िल यशफ़उ इंदहु। केरु आहे जेको अल्लाह ताला जे ज़ात वटि सिफ़ारिश करे उन जे इजाज़त खां सवाइ, अल्लाह जे इजाज़त खां सवाइ केरु सिफ़ारिश करे वठंदो, कंहिंखे बि एतिरी सघ कोन्हे। पंहिंजे तरफ़ खां त केरु बि अगराई न कंदो, हा इल्ला बिइज़्निही, जंहिंखे रब इजाज़त ॾे। इजाज़त मिलंदी, पर यालमु मा बैन अयदीहिम, ॿिए जॻह ते अल्लाह तबारक व तआला फरमायो बिमा यशा, हा इजाज़त ॾींदुसि, पर मां जंहिंखे चाहियां। तव्हां जे लाइ जेके शयूं बयानु कयूं अथमि, नमाज़ बि सिफ़ारिश कंदी, क़ुरान बि सिफ़ारिश कंदो, रोज़ो बि सिफ़ारिश कंदो, मस्जिद बि सिफ़ारिश कंदी, आलिम बि हाफ़िज़ बि सिफ़ारिश कंदा। उहा ज़मीन जी टुकरी, वण टण, पखी परंदा, जिते नमाज़ी रोज़ेदार बाहया माण्हू गुज़रंदो हो, उहे बि सिफ़ारिश कंदा। पर अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि खे इजाज़त ॾे त इहे ख़ुदि मुख़्तार न आहिनि सिफ़ारिश करण में, अल्लाह ताला जे इजाज़त ॾींदो त सिफ़ारिश करे सघंदा, वरना त न। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इहे अल्फाज़ जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़िया, तॾहिं फरमायूं त अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो केरु बि सिफ़ारिश न करे सघंदो जेसि ताईं रब इजाज़त न ॾे। पोइ पाण फरमायूं मां ई उहो आहियां जो समूरनि उम्मतुनि जे लाइ सिफ़ारिश कंदुसि, समूरनि जे लाइ। पहिरियां मुंहिंजी सिफ़ारिश समूरनि इंसाननि जे लाइ हूंदी, छो त महशर जे मैदान में जॾहिं इंसान अची बीहंदा, 1000 साल जो ॾींहुं हूंदो,
सिज नेज़े बराबरि मथां हूंदो। हीअ सिज जी पुठी आहे, सिज जा 72 मुंहं आहिनि जेके मथे अथसि, उहे हीअं उबता करे मथां बीहंदो। एॾी तपश हूंदी, हर माण्हूअ खे पंहिंजे गुनाहनि नवसत बुछड़ाइनि बुराइनि जे आधार ते पघर जिस्म में साड़ अचे थींदो, साड़ो उन मां पघर निकिरंदो, उन पघर में पियो गोता खाईंदो। जंहिंजो जेतिरो अमल बुछड़ो बुरो हूंदो उनखे ओतिरो पघर हूंदो। कंहिंखे पिननि ताईं, कंहिंखे भेॾनि ताईं, कंहिंखे गोॾनि ताईं, कंहिंखे छातीअ ताईं, को त पियो ॿुॾंदो। एॾो वॾो पघर। उते इंसान इन 1000 साल जे ॾींहं में बीही थकिजी पवंदा। अहिड़ो थकिजंदा, हिकु पैगंबर वटि वञी करे दरख़्वास्त कंदा, अलाह ताला खे अर्ज़ु कयो त असांजो हिसाब किताब थिए। हितां रुगो जान छुटे, पोइ जहन्नम जे खॾे में वञूं न त हितां रुगो जान छुटे। माना उहो ॾींहुं एॾो ॾुखियो हूंदो। आदम अलैहिस्सलाम वटि वेंदा, इब्राहिम अलैहिस्सलाम वटि वेंदा, मूसा अलैहिस्सलाम वटि वेंदा, नूह अलैहिस्सलाम वटि वेंदा, सभिनी पैगंबरनि वटि ईंदा। नेठि इब्राहिम अलैहिस्सलाम ॾसु ॾींदो न त मां त कोन हली सघंदुसि, पर ॾसु ॾियांव त हुज़ूर साईं जन वटि वञो। हुज़ूर सलाम जन वञी करे अलाह ताला जे ज़ात जे आॾो जॾहिं सभु माण्हू हुते ईंदा, हुज़ूर जन हुननि जी दरख़्वास्त ॿुधी करे पाण अलाह ताला जे आॾो सजदे में किरी पवंदा। अल्लाहुम्मा ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैत अला नफ्सिक। हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह ताला जी तारीफ़ कंदा, एॾी वॾाई बयानु कंदा, ख़ुदा जी साराह बयानु कंदा, पछाड़े इहे वञी लफ़्ज़ चवंदा त मुंहिंजा रब पंहिंजी तारीफ़ ऐं सना तूं पाण बयानु करे सघीं थो, मुंहिंजे हिन ज़बान खे तुंहिंजे सना बयानु करण जी ताक़त कोन्हे। अल्लाह ताला फरमाईंदुसि मुंहिंजा बाना तूं मुंहिंजे तारीफ़ जो हक़ अदा करे छॾियो। अक़िम या मुहम्मद, कुम या मुहम्मद, उथ हाणे सजदे मां उथी। त इहा सिफ़ारिश हुज़ूर सलातो सलाम जन जी उन वक़्तु अहिड़ी हूंदी जेका सभिनी जे लाइ हूंदी। मुंहिंजा रब इहे इंसानियत सॼी परेशान आहे, चवनि था त असांजो हिसाब किताब शुरू थिए। अल्लाह ताला पोइ हिसाब शुरू फरमाईंदो। उहो अलॻि मार्ग उहा वक़्त ते बयानु थींदो त हिसाब शुरूआति कीअं थींदो। बहरहाल हुज़ूर सलातो सलाम जन फरमायो, सभ खां पहिरियां समूरनि उम्मतुनि जे लाइ सिफ़ारिशी मां हूंदुसि। ऐं इहा सिफ़ारिश हुज़ूर सलातो सलाम जन जी जेका आहे, इन सिफ़ारिश खे मक़ाम महमूद चइबो आहे। असां न चवंदा आहियूं आज़ान खां पोइ अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आति मुहम्मदनिल वसीलत वल फज़ीला वद्दरजतर रफ़ीआ वबअथहु मक़ामम महमूदन अलज़ी वअदता। मुंहिंजा रब साईं, असांजे पाक पैगंबर सां जेको तो मक़ाम महमूद जो वाइदो कयो, असांजे पैगंबर खे उहो मक़ाम अता फरमा। जेको उम्मती हुज़ूर जे लाइ आज़ान खां पोइ इहा दुआ घुरंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़यामत जे ॾींहुं उन माण्हूअ जी मुंहिंजे मथां सिफ़ारिश करणु वाजिबु आहे, ज़रूरु कंदोमांसि जेको मुंहिंजे लाइ इहो दुआ घुरंदो आहे हर आज़ान खां पोइ। असांजी वरी आदत हूंदी आहे सादगी, ॿुधी हिरी विया आहियूं न, आज़ान खां पोइ बसि चवंदासीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। कलमो पढ़णु पंहिंजे जॻह ते सवाब जो कमु आहे, आज़ान खां पोइ ला इलाहा इल्लल्लाह चवणो कोन्हे, इहा दुआ पढ़णी आहे। पोइ केरु यादि करे चोटाप खां बसि कलमो पढ़ी जान छॾाईंदा आहियूं, ॿियनि जो ॿुधंदासीं त उहो पढ़ियल बि जंहिंखे यादि हूंदी उहो बि कलमे ते गुज़ारो कंदो न। भाई रिवायत जे अंदरि तव्हां ॿुधो, अल्लाह जे रसूल फरमायो, जेको मुंहिंजे लाइ इहा दुआ घुरंदो, क़यामत जे ॾींहुं हुनजी सिफ़ारिश करणु मूं ते वाजिबु आहे। ऐं अल्लाह जो पैगंबर सिफ़ारिश करे ऐं उहा रद्द थिए थी नथो सघे, उहो माण्हू कामयाबु थींदो। त बहरहाल अल्लाह तबारक व तआला जे इजाज़त खां सवाइ क़यामत जे ॾींहुं कोई बि सिफ़ारिश न करे सघंदो। अॻिते फरमायो वियो, यालमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मख़लूक़ात जे अॻियां पोयां छा करे आयो आहे, छा हिन सां थियणो आहे, छा थींदुसि, सभु कुझु ॼाणे थो। जेको माउ जे पेट में आहे अञा, उनजी तक़दीर अल्लाह तबारक व तआला लिखी छॾी आहे। इहो घणनि ॾींहंनि खां पोइ ॼमंदो, हयाती केतिरी थींदसि, शादी किथां कंदो, रिस्क कहिड़े तरीक़े सां खाईंदो ऐं कीअं ज़िंदगी गुज़ारींदो, नेकी या बुराईअ सां कीअं ज़िंदगी गुज़ारींदो, शाहूकारीअ सां या मिसकीनीअ सां, मोहताजीअ सां, फ़क़ीरीअ सां या तवंगुरीअ सां कीअं गुज़ारींदो, सभु कुझु हुनजो। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक फरमायो त ख़ुदा तबारक व तआला खे इन्हनि समूरनि शयुनि जो पतो ऐं इल्मु आहे। हिकिड़ो आहे इल्मु हुजणु, ॿियो आहे उनजे लाइ लिखी फ़ैसिलो बि करणो त हे हीअं गुज़ारींदो, हाणे मां लिखी छॾियो, इन खां मटिजी न सघंदो। हिकिड़ो आहे इल्मु हुजणु, ॿियो आहे हुनजे बारे में फ़ैसिलो करे छॾणु। इल्मु हीअ आहे त मूंखे ख़बर आहे त सुभाणे छा थींदो, छा न थींदो, कल्ह मां छा कयो आहे मूंखे ख़बर आहे, जेको थियणो आहे या जेको थिए पियो मूंखे ख़बर आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि फ़ैसिले जी उहा इहा त लिखी छॾियां, बाबा हिन खे सुभाणे फांसीअ घाट ते चाढ़ियो, हाणे उहो फ़ैसिलो हर हाल में थियणो आहे। हिन खे हिन शइ जी ख़ुराक बीमार खे हीअ ॾियो, हिन खे हीअ दवा, हीअ मर्ज़ अथसि, हिन जो हीअ इलाजु कयो। हाणे जेको लिखजी वियो उहो हुनखे हर हाल में थींदो।
इल्म जो हुजण हिकिड़ी ॿी माना रखे थो। अल्लाह तबारक व तआला खे हिन लफ़्ज़ में जेका ॻाल्हि बयानु कई वई आहे इल्म आहे। इंसान अॼु छा पियो करे सुभाणे छा कंदो पाण खे ख़बर कोन्हे, सुभाणे छा करिणो आहे ख़ुदा खे ख़बर आहे त हीउ छा कंदो। हिनखे इहो ज़हन में कमु आहे त सुभाणे उथी करे फलाणे कम सां वेंदुसि, इहो कमु हर आलम करिणो आहे, अल्लाह ताला खे ख़बर आहे त कोन थींदुसि। तक़दीर यज़हक़ु अला तदबीर, हिकिड़ी अल्लाह तबारक व तआला इंसान जे बारे में तक़दीर लिखी छॾी आहे, ख़ुदा खे ख़बर आहे हीअं थींदो। इंसान तदबीर पियो करे त हीअं कंदुसि, सुभाणे 8 ताईं हीउ कमु आहे, 9 बजे खां पोइ हेॾे वञिणो आहे, 10 खां 11 ताईं हीउ कमु आहे, 12 बजे 2 बजे खां पोइ वरी असांखे कराची या ॿिए पासे कम सां निकिरी वञिणो आहे। हिन हिकिड़ी तरतीब ठाही, मामूलात जंहिंखे चइबो आहे। हिन मामूलात पंहिंजे ॾींहं जा लिखी छॾिया, मूंखे हीअं करिणो आहे। ऐं अक्सर जेतिरो माण्हू जेतिरो ज़िमेदार वॾो आहे मथे उहिदे जो हुनजा मामूलात रोज़ लिखबा आहिनि, रूट बि लिखबा, फलाणे पासे खां वेंदो, फलाणा कमु कंदो, फलाणे टाइम ते फलाणो कमु थींदो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हिन सोचे छॾी आहे इहा ॻाल्हि, पर थींदसि कोन। इहो अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो इल्मु आहे। ख़ुदा खे एॾो इल्मु आहे, क़ुर थो फरमाए ॼमण खां वठी मरण ताईं, माज़ीअ में छा कयो अथई, अॻिते छा कंदो, हिन महिल छा थियण वारो अथसि। पाण इंसान खे ख़बर न हूंदी आहे, पर ख़ुदा जे ज़ात खे सॼी ख़बर आहे। अल्लाह ताला खे एॾो इल्मु आहे। पोइ वरी फरमायो वियो वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ। अल्लाह तबारक व तआला खे जेको जेॾो इल्मु आहे न, इन इल्म जो इहातो मख़लूक़ात मां केर बि नथो करे सघे। केॾो इल्मु आहे अल्लाह ताला खे। अल्लाह ताला खे सॼो इल्मु आहे त समुंड जे अंदरि कतरा घणा आहिनि, बारिश आसमान खां जेका वसी आहे हिन जा टोटल कतरा घणा हुआ, ख़ुदा खे इल्मु आहे। असांजी त टेक्नोलॉजी बि ज़ोर लॻाईंदी त बि कोन मालूम करे सघंदी त समुंड जा कतरा घणा आहिनि। समुंड जो ई अंदाज़ो कोन लॻाईंदी त किथां शुरू थियो किथे ख़तमु थियो। अल्लाह ताला खे सभु ख़बर आहे। समुंड जे अंदरि कहिड़ा कहिड़ा जीतावड़ा रहनि था, उन्हनि जी खाधो खुराक छा आहे, उहे सुबुह जो छा, मंझंदि जो छा, राति जो छा खाईंदा, इन्हनि जी हयाती केतिरी थींदी, इन्हनि खे सर्दी गर्मी समुंड जे अंदरि केतिरी खपे, सिज खे हेठि ॾेई करे पाणी तपायूं फ़ाइदो अथनि या सिज खे थधो करे हिन जे पाणीअ खे नॉर्मल रखूं, उन में उन्हनि जी हयाती आहे। क़ुर तो फरमाए अल्लाह ताला खे एॾो वॾो इल्मु आहे, एॾो वॾो इल्मु आहे। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ। मख़लूक़ात मां केर बि अल्लाह ताला जे हिन इल्म खे पहुची नथो सघे, नथो एतिरी ॼाण रखी सघे। हा हिते बि फरमाई हा इल्ला बिमा शाअ, जंहिंखे असां थोरी ॼाण ॾियूं, जंहिंखे असां थोरी ॼाण ॾियूं, जंहिंखे ॾियूं जेतिरी ॼाण। ऐं इहो साॻियो ई लफ़्ज़ आहे मंज़ल लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही। अल्लाह ताला वटि केरु बि सिफ़ारिश न करे सघंदो सवाइ अल्लाह जे इजाज़त जी। साॻियो ई लफ़्ज़ इल्ला बिमा शाअ, जंहिंखे सिफ़ारिश जी इजाज़त ॾियूं ऐं जेतिरी ॾियूं। सिफ़ारिश जो तोखे हक़ु आहे, पर हिन सभिनी जे लाइ न कजां, कंहिं बि हिकिड़े जे लाइ चूंडे वटि पोइ कंहिंजे लाइ कंदे। महदूद जंहिंखे ॾियूं जेतिरी इजाज़त ॾियूं, 5 मिंटनि में न, हिकिड़े मिंट में ॻाल्हाए जेको ॻाल्हाइणो अथई। जीअं न पुराणे ज़माने में हिकिड़े समझदार माण्हू ग़ालिबन हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो माण्हू आयो, अल्लाह तबारक व तआला सां पंहिंजी लाइन ॻंढणु पियो चाहे, माना विलायत जो साहिब बणजणु पियो चाहे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे चईं त मूंखे बि अल्लाह ताला जो नालो वठणु सेखार न, मां बि रब सां यारी कंदुसि। चईंसि त तोखे जेका शइ खपे तूं ॾस त मां तोखे अल्लाह ताला खां वठी ॾियां। तुंहिंजी बात न आहे, अल्लाह ताला जो नालो दिलि में उहो रखंदो, उहो चोरींदो, उहो संभालींदो जंहिंमें कुझु हिमत हुजे। तूं ज़रा सादो दरवेश क़िस्म जो माण्हू आहे, एतिरी तो में हिमत कान्हे का। चई तूं का ॻाल्हि मूंखे चओ, अल्लाह ताला खां तोखे उहा वठी ॾियां। पर चूंकि वाक़ई सादो हो तॾहिं त चई न त रब सां मूंखे यारी रखराए, तूं जो दुआऊं थो घुरी सभु कुझु थिए थो, मुंहिंजो बि थिए न। चईंसि तूं चओ जेका ॻाल्हि चई तोखे करे ॾियां, अल्लाह ताला खां वठी ॾियां, घुरंदुसि रब ॾींदो, पर तुंहिंजी बात न आहे एॾो वॾो मुक़ाम हासिल करे वठी। चईंसि हिकिड़ी शइ का बि घुर। हे बि सियाणो हो, हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह हिनखे सादो सम्झो, पर हे सादो न हो, सियाणो हो। सोचे 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 चवणु लॻो त हा। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह हिनखे सम्झी वियो त हिन जेका सोच कई आहे वॾो सियाणो आहे, वॾो लपो हणंदो। चईंसि ॿुध, हिकिड़ी साईअम चओ जेका ॻाल्हि चई, हिकु साईअम माना थोरी शइ घुर। हिकु साईअम ते माना थोरी घुरंदो, या लिखी ॾे हिकिड़ी सिट ते, बसि हितां लिखो हिकिड़ी सिट ते, या हिकु साईअम जेका ॻाल्हि चई, इहा को कलाक मूंखां न घुरंदी, हीअ बि ॾे, हीअ बि ॾे, हीअ बि ॾे, हीअ बि ॾे। हिकिड़ी शइ घुर जेका चई, हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाए, हिकिड़ी साईअम चओ ऐं हिकिड़ी सिट लिखी ॾे बसि। हुन छा चयो, सोचे सोचे चई त मां अलाह साईं मां घुरां थो, अलाह साईं माड़ीअ ते नुंहुं खे ॾुध विलोड़ींदे ॾिसां।
माड़ीअ ते नुंहं खे ॾुध विलोड़ींदे ॾिसां, हुयो छड़ो माड़ीअ ते नुंहं खे ॾुध विलोड़ींदे ॾिसां। लफ़्ज़ केॾा वॾा चयो। माड़ी माना उहा बि खपे, नुंहं माना पहिरियां शादी, पोइ औलाद, पोइ वरी नुंहं, वरी ॾुध विलोड़ींदे माना माल मथां बि हिक ई महिल एॾो लपो आहीं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो यालमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ। कंहिंखे एतिरो इल्मु कोन ॾींदा आहियूं, न की कंहिंखे एतिरी बात हा जंहिंखे चाहींदा आहियूं हुनखे थोरो ॾेई छॾींदा आहियूं। इहा सिफ़त उन्हनि माण्हुनि जी आहे जेके मजज़ूब हूंदा आहिनि, फना फिला हूंदा आहिनि, जेके थोरनि लफ़्ज़नि में अल्लाह ताला जे ज़ात खे हासिल करे वेंदा आहिनि। उहे दुनिया व माफ़िया खां कचियल हूंदा आहिनि। पोइ अॻिते फरमाई वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़। अल्लाह तबारक व तआला जी कुर्सी 7 आसमाननि ऐं 7 ज़मीननि खां बि कुशादी आहे। कुर्सी लफ़्ज़ जॾहिं कुर्सीअ जो आयो तॾहिं ज़हन जे अंदरि ख़दशो पैदा थियो त कुर्सी त हीअ थींदी आहे जंहिं ते असां वेहंदा आहियूं। कुर्सी त महदूद आहे, वेकरी वॾे में वॾी, कुशादे में कुशादी, संदुल खां वॾी त कोन थींदी, संदुल बि महदूद आहे। चलो भला जॻह जी छित था ॾियूंसि, जॻह जी छित केॾी बि वॾी, पोइ बि महदूद आहे। अल्लाह तबारक व तआला जी कुर्सी केतिरी हूंदी, केतिरी बि वॾी कयूं त बि महदूद। अल्लाह ताला जी ज़ात उन ते जो मापी वञे त माना महदूद थी न। सुवाल सम्झ में आयो हले? कुर्सी जो थी त माना ख़ुदा जी ज़ात उन ते अचे त माना ख़ुदा जी ज़ात महदूद थी न। पोइ इहा कुर्सी कीअं थी सघे? वरी वला यऊदु हिफ्ज़ुहुमा, वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाया। हिकिड़ो अल्लाह ताला जे ज़ात जो अर्श, ॿियो उन अर्श जे मथां रखियल कुर्सी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हिकिड़े सहाबी सगोरे अर्ज़ु कयो, साईं मुंहिंजो अबो अव्हां जे मथां कुर्बान, साईं आयतुल कुर्सी पढ़ंदा आहियूं जॾहिं बि न हिन लफ़्ज़ ते पहुचंदा आहियूं वसिअ कुर्सियुहु समावात वल अर्ज़। अल्लाह तबारक व तआला जी कुर्सी 7 आसमाननि 7 ज़मीननि खां बि कुशादी आहे। साईं इहा कुर्सी छा आहे? कुर्सी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे जवाब में फरमायो, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जी जेका कुर्सी आहे न, अल्लाह जे कुर्सीअ जे आॾो 7 आसमान 7 ई ज़मीनूं एतिरी हैसियत तूं रखनि जीअं वॾे हिकिड़े कुशादे मैदान में हे हिकिड़ो हल्को कंगण 5 आङुरनि जो, हे अतयात वेहंदा आहियूं न, हे हल्को बणाईंदा आहियूं हीअं करे, पोइ चवंदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा, वरी अचे हीअं बंदि कंदा आहियूं, हिननि आङुरनि जो हे हल्को। अल्लाह ताला जे ज़ात जे कुर्सीअ जे आॾो 7 आसमाननि 7 ज़मीननि जी हैसियत हिन हल्के जेतिरी आहे। ख़ुदा जो अर्श, ख़ुदा जो कुर्सी केॾी वॾी हूंदी। ॿी रिवायत जे अंदरि पाण फरमायूं त इहा कुर्सी जेका आहे, इन कुर्सीअ जी हैसियत ख़ुदा जे तख़्त अर्श जे आॾो वरी एतिरी आहे। माना हिन काइनात सॼे में वॾे में वॾो ख़ुदा जो अर्श आहे। उन अर्श ते ख़ुदा जी कुर्सी सभ खां वॾी, पोइ ख़ुदा जे अर्श खां पोइ कुर्सी, कुर्सीअ खां पोइ 7 आसमान 7 ज़मीनूं एतिरी हैसियत रखनि था जीअं हिन आङूठे आङुर जे विच ते जेको गोलो आहे, हमचोरस 2 इंच, इहो गोलो एतिरी हैसियत रखे थो। पोइ बाक़ी सवाल वरी बि ज़हन में साॻियो थियो त केतिरो बि वॾो थियो पोइ बि त महदूद आहे। हालांकि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात त जिस्म खां पाक, वेहण खां पाक, खाइण खां पाक, उथण खां पाक, निंड खां पाक, समूरनि शयुनि खां पाक आहे। पोइ ख़ुदा पंहिंजे कुर्सीअ ते कीअं वेहंदो हूंदो, या वेहण ऐं बीहण, अल हय्यु अल क़य्यूम, इहे सिफ़तूं कीअं? उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन ॾिनो आहे 2 तरहनि सां। हिकिड़ो जवाबु इहो आहे, इंसान खे इंसानी शक्लनि ऐं इंसानी मिसालनि जे आधार ते अल्लाह तबारक व तआला हिकु ॻाल्हि सम्झाई आहे बसि, बाक़ी अल्लाह तबारक व तआला हिन समूरनि शयुनि खां पाक आहे। ॿियो जवाबु इहो आहे त तव्हांखे जॾहिं मक़सदु सम्झ में अची थो वञे त अल्लाह ताला जो अर्श ऐं अल्लाह ताला जी कुर्सी कुशादी, एॾी कुशादी जो हुनजी हद ई कान्हे त बसि खोड़ आहे। बाक़ी हुनजे इंतिहा खे, हक़ीक़त समूरीअ खे मालूम करणु तव्हांजे नकुल में एतिरी ताक़त कान्हे, एतिरो काफ़ी आहे जेतिरो सम्झ लो। क़ुर पाक जी इंतिहा, क़ुर पाक जी हक़ीक़त, हर हिकु शइ जी हक़ीक़त मालूम करणु तव्हांजे नकुल में सिहप कान्हे का, इन खां बचो। पोइ अॻिते फरमायो वियो वला यऊदु हिफ्ज़ुहुमा। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ त एॾी वॾी काइनात आहे, अर्श, कुर्सी, 7 आसमान 7 ज़मीनूं, हर मख़लूक, हर आसमान ते मख़लूक अलॻि, ज़मीन जे अंदरि मख़लूकूं अलॻि, इन्हनि समूरनि शयुनि खे संभालींदे रब जे ज़ात खे न निंड न आराम, पोइ इहे सभु शयूं संभाल में नऊज़ बिल्ला अल्लाह ताला जे ज़ात खे थकाइनि नथियूं। हिकिड़े माण्हू खे हिकिड़ी बकरी आहे, उहो थकाए थी हुजे, 2 ॿार आहिनि थकाए था विझनि,
नंढड़ो कारोबार आहे केबिन जो, मांडणीअ जो, उहो थकाए थो विझे। अल्लाह ताला जे ज़ात खे एॾी वॾी मख़लूक, एॾी वॾी काइनात सॼी 18,000 कमो पेश मख़लूक थकाइण नथियूं। क़ुरान पाक जवाब न थो वला यऊदु हिफ़्ज़ुहुमा, इन्हनि जी हिफ़ाज़त करण में रब तबारक व तआला जी ज़ात कोई न थकबी आहे, थकावट खां बि पाक आहे। वहुवल अलीयुल अज़ीम, छो त रब तबारक व तआला जी ज़ात तमामु आला आहे, तमामु अज़मत वारी आहे। एॾी अज़मत वारी आहे जो हुनजे अज़मत खे कोई पुॼी नथो सघे, एॾी आला ऐं उत्तम ऐं बुलंद आहे जो हुनजे बुलंदीअ खे बि कोई छुए नथो सघे, कोई पहुची नथो सघे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इन आयतुल कुर्सीअ जे फ़ज़ाइल ॿुधण खां पोइ हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, राति जो सुम्हण वक़्तु बि ख़ुसूसन पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।